अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था दड़ो मां सूफ़ी सारंग अली शाह जी रिपोर्ट। दड़े में अरनई में डिसेबल किड्स गाइड पारां डॉक्टर इरशाद मेमन जी यादि में हॾनि जी बीमारी जे इलाज लाइ हिकु ॾींहुं वारी मुफ़्त मेडिकल कैंप लॻी वई, जंहिं में हैदराबाद जे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर शकील मेमन, डॉक्टर महबूब सुमरो ऐं ॿियनि दड़े में भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल हॾनि जी बीमारी में मुब्तला 200 खां मथे मरीज़नि जी चकास करे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। उन मौक़े ते कैंप लॻाईंदड़ अकमल अब्बासी, दिलशाद दायो, अब्दुर्रहीम काज़ी ॿुधायो त इंसानियत जी ख़िदमत करणु बहितर इबादत आहे। ग़रीबनि ऐं बेपहुच माण्हुनि जे इलाज वास्ते हॾनि जी बीमारी जे इलाज लाइ हिकु रोज़ा कैंप लॻाई वई आहे, जंहिं में मरीज़नि जो मुफ़्त इलाज करण सां गॾु खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। आईंदा बि अहिड़ी क़िस्म जूं कैंपूं लॻायूं वेंदियूं।